नासिन निकरा हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध करे ग़रीब अवाम जी चेल चुबी करे छॾी आहे, जॾहिं त शहरनि निगरान हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले खे रद्द कंदे फ़ैसिलो वापसि वठण ऐं रिलीफ फ़राहम करण जो मुतालबो करे छॾियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था बाडरे मां जावेद अहमद जी रिपोर्ट। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल जा ऐं जेके मुख़्तलिफ़ शयुनि जा अघ जेको आहे सो वधाया आहिनि, जेको हिकिड़ो क़ाबिल मज़म्मत अमल आहे। ग़रीब अवाम जे मथां इहो हिकिड़ो जेको आहे सो एटम बम आहे, एटम बम खां बि वधीक आहे, छाकाणि त माण्हू जेके आहिनि रोज़गार जे लाइ परेशान आहिनि, ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ परेशान आहिनि, पर हे ॾींहों ॾींहुं जेको आहे सो माना हिन महांगाईअ खे वञनि था चाढ़ींदा, आम शयुनि जे अघनि में जेको आहे सो वाध कंदा था वञनि। निगरान हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे ऐं तेल चाढ़ियो वियो आहे, इहो तमामु ग़लति फ़ैसिलो आहे। अॻु में ई ग़रीब अवाम महांगाई जी चक्की में पीसाए रही आहे ऐं अॻु में ई ग़रीब अवाम जी चेल चिबी थियल आहे। मुसलसल 4 सालनि खां जेको ज़ुल्म थी रहियो आहे महांगाई जो, त ग़रीब माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। ग़रीब माण्हू घर में 2 टाइम मानी पचाए नथा सघनि। 500, 800, 1000 कमाइण वारो मज़दूर छा करे? उहो अटो वठे, चांवर वठे या पंहिंजे बचड़नि जी स्कूल जी फीस भरे, बिजली जा बिल भरनि। गरीब अवाम जे मथां बम किरायो वियो आहे। अॻ में ई ग़रीब अवाम परेशान आहे, बटाटो वठी नथो खाए, गोश्त मछी वठी नथो खाए, परेशान आहे, बजड़नि हलाइण में हाज़ुरत आहे। वरी ॿियो महांगाई खे अञा बि वाध वधायो वियो आहे। महिरबानी कयो वञे कि को अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। हिते महांगाईअ जो इनखे सहांगाई खे एतिरो पेट्रोल चाढ़ियो वियो आहे, उनखे लाथो वञे, एॾो बम हयो वियो आहे। उन्हनि खे अपील था कयूं त इनखे पेट्रोल सस्तो कयो वञे, त उन में किरावा हर शइ जी सहूलियत थींदी, त ग़रीब गुरबो पाण वञी ऐं उते दवाऊं पाण बि वठी सघंदा।